प्रोग्राम सिंध सुराणा मां ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान लाड़काने जे लाइव स्टूडियो मां FM 101.4 मेगाहर्ट्ज़ ऐं मीडियम वेव 1053 किलोहर्ट्ज़ तां। साईं, मुंहिंजा शाइरीअ में बि पंहिंजो हुस्न आहे। हिकिड़ो गज़ल आहे जेको अव्हांजे समातुनि ताईं पहुचाइणु चाहींदुसि। किताबु आहे मोहम्मद जवान जानिब सूमरे जो ऐं किताब जो नालो आहे तुंहिंजो दर्शन आहे दलील। ऐं इहो किताबु जेको आहे मुश्तमिल आहे असांजे गज़लनि जे हवाले सां। गज़लनि ते सिंधीअ में जेके अल्फ़ाबेट में अल्फाज़ आहिनि, अलफ़ खां वठी ताईं, ऐं उन दीवान जे सूरत में हिन किताब खे तरतीब ॾिनो आहे। किताबु ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं उन किताब मां हिकिड़ो गज़ल अव्हांजे समातुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदुमि। हली अच त दिलबर थियूं खीर खंडु, हली अच त दिलबर थियूं खीर खंडु, मिठा मोहब मुनवर थियूं खीर खंडु, सिवा तो नाहे त कोई करार, सिवा तो नाहे त कोई करार, सिगो आव अख़्तर थियूं खीर खंडु, जुदा जालियूं छो पिरी परची पाण, ॾिसी माग मंज़र थियूं खीर खंडु, ॻंढे नींव नातो छिनण कार नाहे, रले रूह रहबर थियूं खीर खंडु, मिठो आ माखी त मुहबत मिठास, मिठो आ माखी त मुहबत मिठास, चखे सो त हरर थियूं खीर खंडु, न जानब खे ॾे तूं अनोखा अज़ाब, अची मिल त अनवर थियूं खीर खंडु, मिठा मोहब मुनवर थियूं खीर खंडु, हली अच त दिलबर थियूं खीर खंडु।
happy, happy.